नासिन लोक अदब जी सहेड़ में अहम किरदार अदा कंदड़ डॉक्टर कमाल जामड़ो जी याद में सिंध चिल्ड्रन्स अकेडमी खैरपुर में अदबी रेफरेंस थी गुजरियो। उन हवाले से खैरपुर में पेश है शकील जामवी की रिपोर्ट। पोपट पब्लिशिंग हाउस खैरपुर पारां शाह लतीफ़ जे पारखू ॿोली अदब तालीम तहक़ीक़ तोड़े लोक अदब जी तारीख़ साज़ शख़्सियत डॉक्टर कमाल जामड़ो जी याद में तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते महिमाननि आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त डॉक्टर साहब जी शख्सियत मां सम्झां थी त जेकॾहिं कोई बि नौजवान सम्झे त को इंसान रोल मॉडल कीअं थी सघे थो त डॉक्टर कमाल जामड़ी जी शख्सियत ई तव्हां उनखे हिकिड़ी मेहनती इंसान जी हैसियत में ॾिसो ऐं तबियत में न ठाही इनकिसारी ऐं हम्बलनेस ऐं माण्हुनि सां कोऑपरेटिव हुनजो रवैयो ऐं टैलेंट्स खे खोटरे कढण वारो। कमाल जामड़ो खैरपुर जो ऐं नंढड़ी उमिरि में सिंधी अदब में ख़ासि तौर ते लोक अदब में जेको हुन नालो कमायो उहो ईअं सम्झो त डॉक्टर नबीब ख़ान बलोच खां पोइ डॉक्टर कमाल जामड़ो ई आहे जंहिं लोक अदब ते PhD कई ऐं बल्कि लोक अदब जी ख़िदमत बि कई। उनखां अलावा ॿोली ते हुन कमु कयो, हुन शाइरी कई, रेडियो खैरपुर ते कमु कयो ऐं कराची में वञी करे हू सिंधी शोबे जो चेयरमैन बणियो वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में। ईअं सम्झो त नंढड़ी उमिरि में हूअ हिकिड़े नंढड़े खैरपुर जे ॻोठ खां निकिरी करे ऐं वॾे शहर में पंहिंजो पाण खे न फ़क़ति मञाई पर काफ़ी नौजवाननि खे हिमथाए उन्हनि खे PhD कराई। डॉक्टर साहब इल्म ऐं अदब जो वॾो चाहींदड़ हुयो ऐं हुन पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे कम्यूनिटीअ में पंहिंजे इलाइक़े में बि इल्म जी रोशनी जेका आहे सा उहा ॾिनी ऐं किताबनि जो ताथर हुयो ई हुयो। उन जो लेखक मुरतब मुहक़िक़ उन इलाही माण्हुनि खे अॻिते आंदो। हू हिकिड़ो मुतहरिक जेका दोस्त हो उन जे हवाले सां हू हुन जा जेके बि किताब आहिनि या हुनजो जेको अदबी पोरियो आहे उहो कॾहिं बि विसारे नथो सघिजे ऐं असांखे कॾहिं बि जेका हू थक बनी वेहण वारो दोस्त जेका न नज़र आयो। हमेशह जेका मुतहरिक रहियो ऐं अदबी प्रोग्रामनि में या जेका आहे लोक अदब जे हवाले सां जेके प्रोग्राम कराइण या उन प्रोग्रामनि में शिरकत करणु या लोक अदब खे प्रोमोट करणु जेका आहे जे हवाले सां बि उनजो तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। कमाल जामड़ो साहब यकीनन सिंधी अदब जो ऐं तहक़ीक़ जे शोबे में हिकिड़ो अहम नालो आहे। सिंध जे लोक अदब जी सहेड़ में हुन जेको कमु कयो आहे उहो इलाही अहमियत वारो आहे ऐं कराचीअ जे तालीमी इदारनि में सिंधी सब्जेक्ट पढ़ाइण जे सिलसिले में उन जेका जदोजहद कई उहा बि हिकिड़ी तमामु यादगार आहे। डॉक्टर साहब जो जेको वॾो कमाल हुयो, हुनजो कमाल नालो आहे त हुन अर्ली एज में जेको आहे सो तमामु नंढी उमिरि में जेको आहे सो डॉक्टरेट कई, PhD कई, तहक़ीक़ कई ऐं लतीफ़ जो पारखू हुयो। जेको डॉक्टर साहब जो लोक अदब ते जेको कमु आहे इहो तमामु ॾुखियो कमु आहे। इहो कमु डॉक्टर साहब कयो ऐं जेको आहे सो उन हवाले सां पंहिंजो पाण खे मञरायो। तक़रीब में शरीक महिमाननि जो चवणु हो त डॉक्टर कमाल जामड़ो वॾी शख़्सियत हो। इल्म ऐं अदब जे लाइ संदसि ख़िदमतूं विसारे नथियूं सघजनि। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामवी, आवाज़ TV, खैरपुर।